एसएसपी सांगड़ गुलाम नबी गिरियो जी हिदायतन ते ॾोहरनि ख़िलाफ़ मुसलसल कार्रवायूं जारी आहिनि। उन सिलसिले में एसएचओ खिप्रो मोहम्मद शरीफ जमाली पंहिंजे मातहत अमले सां गॾु चौपायो माल चोर गैंग जे 3 चोरनि जी मौजूदगी वारी ॻुझी इतला ते छापो हयो, जंहिं ते जवाबदारनि पुलिस ते फायरिंग करे फरार थियण जी कोशिश कई। जवाबी फायरिंग खां पोइ 2 जवाबदार अली बख्श मंगरुल लुत्फ अली मला खे गिरफ़्तार कयो वियो, जॾहिं त 3 जवाबदार फायरिंग कंदो फरार थी वियो। जवाबदार जे कब्ज़े मां 2 GT पिस्टल हथ कया विया आहिनि। वधीक जांच जारी आहे। एसएचओ चंडो आदम नियाज़ हुसैन मोहम्मद साजिद मेवाते जी चोरी थियल मोटरसाइकिल हथ अचण बाद असल मालिक जे हवाले करे छॾी, जॾहिं त हिक ॿी कार्रवाई दौरान चरस जे डीलर कामरान मरी खे गिरफ़्तार करे 1015 ग्राम चरस ऐं चंदर कुली खां 20 लीटर शराब हथ करे वरितो आहे। एसएचओ सिंजोर अनिल जुमन कोरी, एसएचओ पीरोमल इसाक संग्रासी ऐं एसएचओ सरहाणे राम हुसैन मनशात फरोश मीर मोहम्मद फारूक चांडियो ऐं मोहम्मद सलीम कोको जे कब्ज़े मां 70 लीटर शराब हथ करे वरिती आहे।